जिन अल्लाह साईं के इन सॼे फलक के ॼाण ते अख़्तियार आहे तीअं जे मूं उमिरि क़यामत इहो अख़्तियार हुजे हा बर्दाश्त में मन बनी फलक राज़ मया त हिन चाण के विच मां हथ विझी हुनखे ज़मीन ते जो हणा त टुकर टुकर करे छॾियांसि बस नओ फलक दिगर चुना साख़्त में काज़ाद पंगा में दिल रसीदी आहे असां त आज़ादी पसंदि इंसान पंहिंजे मन जूं मुरादूं हासिल करे सघंदा अहिड़ो जहान ठाहिया हा। हाफ़िज़ अॻिते ॻाल्हि कई आहे आदमी दर आलम ख़ाकी नमी आया बदस्त ये जो ख़ाकी जहान आहे ॾाढी ॻोल्हा कई अथऊं को माण्हू नथो चढ़े। यादि रखो उन जहान ते हज़रत नूह थी वियो आहे ऐं हज़रत नूह जे सिलसिले में सभु माण्हू जेके हुआ उहे सॼा लश्कर थी विया आहिनि तब थो चवे आदमी दर आलम ख़ाकी नमी आया बदस्त। ऐं पोइ जेका ॻाल्हि करणु थी वञी उहा ॻाल्हि आहे आलमे दीगर बि बायत सख़्त बसि न आदमी थियण ई खपे त उहो नओं जहान ठाहिजे ऐं सची माण्हू को नओं ठाहिजे। हे माण्हू कमु ॼाणा आहिनि हर वॾे इनकलाब ऐं हर वॾे माण्हू जी सभ खां पहिरीं ख़्वाहिश आहे यार हे माण्हू कमु ॼाणा आहिनि माण्हू खे ॿिया हुजनि माण्हू को नओं ठाहिजे ॿिया हुजनि न इन्हनि खे नओं कजे तजदीद आदमियत ऐं इंसानियत छो त ही त 40 लखनि जो ठहियल माण्हू आहे चिॿो पाण जेके वेठा आहियूं इहे चिॿारियूं उन समूरनि बरबरियत वारनि निज़ामनि जी पैदावार पाण वैशानियतनि शींहनि जानवरनि उरपटनि वॾेरनि जा ठाहे विया आहियूं असांजा चहिरा मसख़्तर आहिनि असांजी दिलियूं ॾुखनि जे करे घायल आहिनि असांजूं हिमतूं चिचरियल आहिनि मथां जीअं को घाणे में पीड़जी निकिरे तीअं नसरनि जा नसर ई पीठल आहिनि माण्हू नओं ठाहिनि। रूसी इनकलाब जो वॾे गुरु चैलेंज मार्क्स चयो आहे सभ खां वॾो चैलेंज द क्रिएशन ऑफ न्यू मैन नओं माण्हू जंहिंजूं जुबलतूं नयूं हुजनि जंहिंजा सरचश्मा कुवत जा ऐं ख़्वाहिशनि जा नवां हुजनि हे न जेको रुगो प्रॉफिट रुगो लालच ते ॿधल उनजा ॿिया इंजीनियरिंग नई थियणु खपे नई स्पिरिचुअल ऐं सोशल इंजीनियरिंग थियणु खपे जे नई क़िस्म जी का शइ पैदा थिए। लतीफ़ साईं जो सुरखावड़ी जो ॿियो बैत आहे त गौर कयो मूं से ॾिठा मां जॾहिं ॾिठो मूं से पहिरीं कहिड़ो आहे जंहिंखे हिननि रुगो पहिरीं खे ॾिठो आहे पहिरीं मूं कोन ॾिठो आहे मूं से ॾिठा मां जिनी ॾिठो पिरनि खे करे न सघां का उन संदी ॻाल्हि उहे माण्हू कहिड़ा आहिनि त जो ईसो मीसो नालो कोन्हे इहा लतीफ़ जो वॾो ज़बरदस्त ॻाल्हि आहे एब्स्ट्रैक्ट माण्हू पर आदर्श अहिड़ा माण्हू हुजनि जंहिंजी ॻाल्हि करे माण्हू न सघे पंहिंजे समूरनि ॿोलियुनि जी तवानाइनि सां हुननि जी तारीफ़ जे अॻियां माण्हू पाण खे हीच महसूसु करे लतीफ़ खे अहिड़ा माण्हू खपनि जंहिंजी ॻाल्हि करे बि न सघे अहिड़ा करण वारी ॻाल्हि त पाण 1000 रुपया ॿोलियूं करियो न न न इन्हनि खां मथे जेके माण्हू अहिड़ा माण्हू खपनि नवां उनजी वसूं मूं से ॾिठा मां जिनी ॾिठो पिरनि खे रही अचिजे रातिड़ी तन जुगन सदी जाइ तिनी जी साञाए तुरहो थिए तार में रुगो उनजी वाक़फ़ियत ऐं ख़बर हुजे त अहिड़ा माण्हू आहिनि त उहा ईअं सहारो ऐं ॾढ थिए माण्हू जो ज़िंदगी जो जीअं दरिया जे अंदरि तुरहो हुजे जो माण्हू खे तारींदो वञे उहा वाक़फ़ियत उन्हनि जी ॼाण ऐं उन्हनि जी उन्हनि माण्हुनि जी सम्झ माण्हू जे लाइ तुरह जो कमु ॾे ज़िंदगीअ जे समुंड में जॾहिं माण्हू हले त उहा साञाए उहा सम्झ उन्हनि जो शऊर ॾिनल शऊर माण्हू जे लाइ तुरह जो कमु ॾे ॿियूं ॿ पई हाणे तव्हां चओ सिंधी इहे सिंधी आहिनि पाण सिंधी आहियूं हे सिंधी ॿियूं ॿ पई खेरूं खावड़ियुनि जूं आम तिन ॾोथियुनि जो पुछां पेर वही रुञनि राति रही ॾूंगर जे ॾोरे सिंधी माण्हू रुञनि में रहंदा लतीफ़ तस्वीर घर आहे ई कोन घर मां त बेज़ार रुञनि राति रही ॾूंगर जिनी ॾोरिया पारां पुछी आहे ख़बर खावड़ियुनि जी त ॾोथियुनि ॾूंगरा कंहिं पर ॾोर ॾुथ खे छो त तव्हांखे ख़बर ई कान्हे त जेके ॾोथी सचमुच ॾोथी थींदा आहिनि से ॾुथ खे कीअं ॾोरींदा आहिनि ऐं सिंधी माण्हुनि खे ख़बर ई कान्हे वञी पारां ॿियनि खां पुछी थो त कीअं कंदा आहिनि ॾेह ॾिहाई न आहे जिते पेर न पखियां जिते पखियुनि जो पेर कोन्हे तिते खावड़ियां वर ॾेई वणनि ॿिया हो ॾोथी हो ॾींहुं हो ॾूंगर हो लकियूं कंहिं जंहिं गधा ॾींहं ॾुधा पढ़ण लुक में ॾोथी सा ॾोरीन जा जूए सुई न ॿुधी
लतीफ़ जो कंसेप्ट आहे त जेकी ॿुधजे थो सुणिजे थो उहो दरद आहे, जेकी मौजूद आहे उहो त कंहिं कम जो कोन्हे, जेका पेरेंट ज़मीन आहे। हिकिड़े कंसेप्ट में त वतन दोस्ती बि आहे, घर बि सुठो आहे, पर ॿियो कंसेप्ट ॿियो आहे, ॾोस्ती सां ॾोरीन जा जूए सुई न ॿुधी पासा मथे पाहणे खाहोड़ी खोड़ीन वेजा उत बोड़ीन जिते निहायत न आहे का, यानी जेको दुरे मक़सूद हुननि जो आहे उते था ॻोल्हीन जिते न आहे, द लिमिट्स ऑफ अर्थ। भकलिया हुअनि धड़के करियो धूड़ में, ॻाल्हियूं गहरे ढोकसी पधर पई न कनि, का मुल आहे तन मूं पिरियां जी ॻाल्हि हुई, तूं वञ वेही आ अङण आलूतनि जे जोश ॾांहुं जीअ खे लिकाए ढोका ॾोथियनि कंहिं ॾुखा सुम्ही सुख न मारे, ॾुथ घणाई कनि इन ओराए ॾे सदा खाओड़ियनि परे सुजन पेचनि परे मूं खाओड़ी लखिया वेही न बेरम कर ॾींहं तते में डूंगरे कारण तूं सिधी जॻह हीअं कर, ये अहिड़ा खाओड़ी पोइ तव्हां सुधी सुवाल पुछण जी ज़रूरत कान्हे। ॾींहं तते में डूंगरे कारण तूं त कनि झंगल में झुणकनि जो ॾोथी ॾुथ गॾु थिया, खाओड़ियुनि खणी साजुर ॿधा सदरा ॾोरी दे में डूंगरे कयाऊं पाण पणी ॾुखनि ॾील हणी छे लधाऊं छोपरे खणनि न खरका पंध पराए हलिया ॾोथियड़ा कंहिं ॾुध खे जुबिया ॾांहुं जाबा खाओड़ियुनि ओञाण अंग न सही ओॾां खाओड़ी ओॾां जबान वञनि था, या अलाए ॿिया मुल्क आहिनि अंग गड़ी कान्हे ऐं कमु कहिड़ो आहे सॼे जहान खे पेर में ठाहिया, सबबु त वसीला थोरा आहिनि न माण्हू, वसीला घणा कबा शर्त रखबो त मूंखे सफ़र जो ख़र्च हेतिरो घणो मिले उहो त माण्हू महिल कोन, तंहिं करे सॼी अॻड़ीअ खां सवाइ फाटल अॻड़ियुनि सां जापान वञिबो, इहा ॻाल्हि सम्झिजे न, जीअं चीनी कंदा जीअं वियतनाम कंदा, 12 राशन खाइबो 5 तोला खाइबा हलो, खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं ओसियड़ो आहे खाओड़ियुनि खे पंध जो, ऐं पोइ हीउ मंज़र ॾिसो हे लतीफ़ जा हीरा सुका मुंहुं संग ईअं जे सिंधी थियनि हीअं जे सिंधी थियनि ॾिसो त केरु थो हुनखे पुॼी सघे, सुका मुंहुं संग पेरें पर क़ाबिल रहम न न न न ही तो जो स्टैंडर्ड शक्ल सूरत आहे, ही सिपाही जो जेको सिपाही आहे लतीफ़ जो उनजी त स्टैंडर्ड त मुंहुं जो शकल हो, सुका मुंहुं सदन पेरें पुराणा खेतर, ही आहे उनजी वर्दी, सुका मुंहुं सदन पेरें पुराणा खेतरा साजुए डोरे आया सुहा जित मुझन, ठीक है, वॾा वॾा क़ाबिल उहे मुंहिंजी पण सुहा ई त न आहे, साजुए डोरे आहे तज़ाद आहे, सूरत हाल कहिड़ी आहे लतीफ़ तज़ाद खे सम्झो, लतीफ़ जी शाइरी खे तज़ाद खां सवाइ सम्झबो कोन, साजुए डोरे आया सुहा जित मुझन ॿुझा ॿुझूं कनि तिहां पराए पंध जूं लिक में छा वेठा कनि प्लान पिया कनि अञा अॻिते हलिबो ई त कुझु ई कोन्हे, ईअं न आहे असीं मीटिंग कंदासीं दुश्मन जो घर किरी पवंदो, असीं मुल्क था ठाहियूं, असीं पाकिस्तान खे किरायूं था, असीं टुकर टुकर था करियूं, न ॿुझा ॿुझूं कनि तिहां पराए पंध जूं सुका संड कच्छनि में खरकणा पेर टिमंदे नेणे आंखे खाओड़ी कढिया, सुका मुंहुं संदन खरकणा पेरें विहाणीअ वेरें उण तोण कुईअ न अॻई उण ते या कान भूख कोन्हे उण ता कोन मुंहुं सुकला तो कीअं ठहे, न न सुका मुंहुं संदन खरकणा पेरें विहाणीअ वेरें उण तोण कुईअ न अॻई पेई जिन पर केतिरा माण्हू जिन खे जॾहिं सही रस्ते जी ख़बर पवे थी पोइ छा था कनि, पोइ वियो असां 4-4 साल 5-5 साल माण्हू ते महिनत कई हूंदी, अबा पोइ हीअं थियो दलील मां जेके पर हणी ते चवंदा न इहो त कोन्हे बाबा संद जो इनशाला निजात थी पवंदी, हणी इहा हणी 8 साल खां पोइ अच्छा हा सही आहे, इहो सही आहे, हा बराबरि सही आहे, अच्छा पेई जिन परख लतीफ़ जो आइडियल छा आहे, पेई जिन परख गंजे डूंगर गाम जी पे तो खबर कान हुई मयार कान हुई,
पर पेई जिन परख गंजे डूंगर गाम जी वारे सब बरक लोचे लाउती खबर पए पो वेई रे बोझा एमा चला दे हलू जा तो खबर पई ना हल न पेई जिन पणी वो मानू लंघे वञे गंजे जे पासे में वो पेरन जे पणी जो निशान पइजी वञे छॾे निंड घणी लोचे लाउती थिया पेई जनी परूग गंजे डूंगर गाम जी छॾे सब जरूर ही भी कमा जिना न जरूर कुछ कोने छॾे सब जरूर लोचे लाउती थिया पेर परूड़े पाए गंजे में गुन घणा खाहुड़ी खराबिया नका उड़ी वा माए हाणे ही डिसाइसिव आहे जिनी ॾिठी जाए मोटण मीणो थींदो आहे सिंधी माण्हू मीणो आहे ई कोन जाम साल करिया वासी माण्हू सुठो मानी जो पाण मुड़सो महिमान न वठी पर ॻाल्हि में महिमान न वठंदा सिंध जी भीख करे छॾे सिंध महिमान नवाज़ वठी पंहिंजे भाड़े खे लिकाइण लाइ कोन गुण हुन खंज़ीर में ॻोल्हे कढा जेको बि गदार वधे मंगंदो हुन कोन गुण ॻोल्हे कढा जित आख़िरी पढ़ा पियो हिन दास्तान मां जित न पखीअ पेर त धटमके ॿार ॿियो ॿारींदो केरु खावड़ कीअं स्काई इज़ द लिमिट हाणे हीअ आहे लतीफ़ चए थो त साईं घस था हलो कहिड़ो जो मूं लतीफ़ पढ़ियो माण्हू पढ़ियो किथे सिंधी एंगल सां किथे पढ़ियो लतीफ़ चए थो मुंहिंजो माण्हू सिंधी उहो आहे जेको घस जेको अवां ठाहे छॾियो आहे न त हलंदो ई कोन अवां घस सभु कूड़ा आहिनि खपे ई कोन पहिरीं जेको रीतूं अहिड़े रस्मां जे घस जेके सुठा शाही रस्ता ऐं सड़कूं मां ठहियूं आहिनि उहे त मुंहिंजे माण्हुनि जे कम जा ई कोन्हनि उन त हलणो ई कोन्हे कुपेरीअ में पेर किनी पातो माण्हू है कुपेरी माना उहा जाइ जितां घस न वञे जिते पेर न रखणु खपे जिते पेर रखण सां कंडा लॻंदा जेको रस्तो सही न आहे कुपेरीअ में पेर कनी पातो मां पेरीअ जहां मुंझण माण्हू है सजण थियाई सह ॿियनि लाइ जिते मुंझण आहे मुंहिंजो सजण उहो आहे जेको मुंहिंजो सजण हूंदो तहिड़ा इहो सह कुपेरी जेका आहे उहो ई त सही रस्तो इन भू संदो भेर कोड़े मझा को लहे करोड़नि मां को हिकिड़ो हूंदो जो मुंहिंजी इहा ॻाल्हि सम्झंदो हिन में वटि कहिड़ो आहे जो साही जेके सड़कूं वञनि पियूं त तव्हां न हलो सड़क मां रिश्वतो वठी विया करोड़पति थियो कूड़ियूं मार्कूं वठी ऑफिसर बणिजो हरम पई करो मकर करे कूड़ा सॼो ॾींहुं नारायणो इहो रस्तो इहे रस्ता ग़लति कुपेरिया परे थिया अॿुधी ॿुधाऊं तव्हां गौर त करियो तव्हांजो सिंधी पढ़ो किथे था पढ़ो लतीफ़ चए थो उहे माण्हू उहे खपनि जिन अणॿुधल ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि उहे ॻाल्हियूं ॿुधनि जेके कॾहिं कंहिं चयूं ई न आहिनि 40 लख साल इंसान थियो आहे जेके बि ॻाल्हियूं ॿुधल आहिनि उहे सभु रद्द का अहिड़ी ॻाल्हि करियो जो असां ॿुधी न हुजे को पहिरियां परे थिया अॿुधी ॿुधाऊं उन खे आऊं हेर ॾिसी आयो अहिड़ा माण्हू पिया आहिनि लतीफ़ जा माण्हू उहे आहिनि हे थोरी आहिनि को पहिरियां परे थिया अॿुधी ॿुधाऊं उन खे आऊं हेर ॾिसी आयो ऐं जंहिंखे तव्हां चओ था त सही लतीफ़ सही कई तव्हां जंहिंखे सही चओ था उहो त ग़लति आहे जंहिंखे तव्हां हिदायत चओ था उहा गुमराही आहे जंहिंखे तव्हां सोंप चओ था उहो त मुंझारो आहे उल्टो अख उल्टी धार वरी बि यादि करियो लतीफ़ बना उल्टो चए थो सूंप में सप घणा सोंप में जेको सोंप वारो ॾेखारियल रस्तो आहे जेको माण्हू ॾेखारियो आहे त हीउ सोंप वारो रस्तो आहे उते त नांग वेठा आहिनि रिश्वत जा गदाईअ जा मौक़े जा फरेब जा सूंप में सप घणा ऐं मुंझण जेको आहे जिते अॻियां रहनुमा कोन्हे सूंप माना रहनुमान जे पुठियां हलंदा उते त रहनुमान जे बदिरां त नांग वेठा आहिनि सूंप में सप घणा चऊं भला सूंप न कबी त पोइ त मुंझण थींदो मुंझी पवंदो छो त सूं न आहे हिकिड़ो माण्हू मुंझंदो न चलो हा ठीकु आहे मुंझण आहे ऐं मुंझण छा आहे मुंझण आहे माखी हो सूंप में सप घणा मुंझण माखी होए परो तहीं पोइ जो उझी पोइ उन तां जेको तजुर्बो कंदो तव्हांखे ख़बर पवंदी त हिननि रहबरनि जे पोयां हलणु नंग जे वर चढ़नि आहे ऐं जेको रुले थो ऐं पंहिंजे मुंहुं हले थो उहो माखीअ था पवनि जेका वेस्टर्न कंसर्ट आहे
डिपेंड अपॉन वेरीफाइड इल्म खां सवाइ ॿियो इल्म सभु रद्द आहे। क्वेश्चन एवरीथिंग, क्वेश्चन द रिसीव नॉलेज, इहो जेको रेनेसांस जो तस्वर आहे। मुंझण भले मुंहिंजो मुंझण माखी होय से न ॿुधिया हिननि खोबरनि जी राह ते हलबो त टपणजाइबा, राह हलिया फुरजन रती विया क़ाइदा पंहिंजा रती थी आहे। चए थो जंगल हलिया से न भुलिया, राह हलिया फुरजन, ओझड़ से न पवन। ओझड़ में छे न पवंदा ॿई ॼणी छे। ॿई माना छा, हीअ दुनिया ऐं उहा दुनिया। नमाज़ूं पढ़ी वञा बिश्त ऐं बिश्त आसन ते वेठा इन्हनि टपड़ न कया। हिते रिश्वत वठी माल मेड़िया इन पिया मत खणे, पर हुते रिश्वत वठी उहो मत करे इन जो पासो छॾे। ओझड़ से न पवन, ॿई ॼणी छॾी। हाणे ही जेके दिलबर माण्हू आहिनि इन्हनि खे थोरो ॾिसणु अंबर अंबर माना आसमान। चए थो जेकॾहिं ॿरी अचे पहिरीं त टांडे में हथ न विझ, पर को तोखे ॿारे छॾे, ॿरी अचे तुंहिंजे मथां त पोइ दफ़ा न कर, पोइ ॿार जेको तुंहिंजे पुठियां पवे ऐं तुंहिंजे लाइ ॿारे रखे ऐं तोखे लाइ ॿाहिरि ॿारे, ॿरियाई ॿरी अचई त पोइ ॿार ऐं ॿारे उहो वेही रहे न फूक त लॻी अंब पोइ आसमान। हीअ आहे नूरी ऐं नारी, जोगी अहिड़ा जहान में ॿरी ऐं पोइ जन ॿारी। पहिरीं पाण खे ॿरे, पहिरीं पाण ॿरनि था, पोइ जहान खे ॿारनि था। फर्द ताईं पाण खे महसूस नथा कनि, अंदर जो निर्माण नथा कोन्हे। रिवायती सूफ़ियनि जो आहे अंदर साफ़ करणु पाण खे निजात ॾियणु। तसव्वुफ़ सॼो क़ैद आहे ज़ात जी निजात में, जेको भक्ति तहरीक खां निकितो आहे, जेको हिंदू मत खां आरफी मत खां निकितो आहे, जेको ॿुध खां आहे पंहिंजी ज़ाती इंडिविजुअल इनफरादी निजात। इहो आहे आइडियल। हिते ईअं न आहे ॿरी जन ॿारी ॿियनि लाइ ॿारी। ही सॼी कलेक्टिविज़म जो स्प्रेड आहे। लॻे किथे आहे सूफ़ियत जो उन माना में तसव्वुफ़। जोगी अहिड़ा जहान में हवा मंझि हमा, गरम पानी जी देग में वीचारा वेठा। जोगी अहिड़ा जहान में हवा मंझि हमाम, आराम अरग थिया ओॾा न आराम कयाम क्याम। आउं न जीअंदी उनरे, आउं न जीअंदी उनरे, तंहिंमें जेका आइडियलाइज़ेशन आहे बार बार इहो हैमर थो करे, आउं न जीअंदी उनरे। लतीफ़ चवंदो इन्हनि माण्हुनि खां सवाइ आउं जी नथो सघां। कहिड़ा माण्हू हुनजा आदर्श कहिड़ा आहिनि, जेके जोगी अहिड़ा जहान में हवा मंझि हमा। ईअं ज़िंदगी रहिजे ॼण त माण्हू देग ततल पाणी जी तह में रहिजे, बेआराम बेचैन। इहो साॻियो तस्वर लतीफ़ ॿियनि कयो आहे जीअं सो हरण हुमा। हिकिड़ो हरण, ॿियो हुमा सरगर्दान संसार में। हू पेर न खोड़े पटिए, हू धड़ सिर धरे न सा, जे कस्तन मुला ससुए सूर पिया। बेचैन रूह सॼो वक़्तु जहान खे बदिलाइण जी फर्ज़ जी अदायगी में मसरूफ़ माण्हू बेचैन। लतीफ़ जो आइडियल बेचैन माण्हू। लतीफ़ जो आइडियल घर वेठल माण्हू न आहे, पुरसुकून माण्हू लतीफ़ जो आइडियल न आहे। ऐं ॿिया माण्हू केर ॿिया आइडियल सन, सुते सीड़ हुयास मूंखे आह उथारे, जिनी जाॻायास आउं न जीअंदी। माण्हू अहिड़ा हुआ जिन खे दर्द आयो, हुननि आह कई, माण्हू उथी विया। इनफरादी उथियण न आहे दवा उथार, आह करणु ॿियनि खे उथार, इहो हाल थी वियो आहे। पाण ताईं महसूस रखणु नो। सुबुह सिंगड़ियूं खई विया बजाए भीड़ ॾोरियां ॾोरियां। हाणे तव्हांजे जेका मंज़र आहिनि तव्हां हिन खे गौर कयो, हे कहिड़ा माण्हू, लतीफ़ खे कहिड़ा माण्हू आहिनि, लतीफ़ जा आइडियल्स कहिड़ा, लतीफ़ जा हीरा कहिड़ा, उहो दिलि में तव्हां हे मंज़र वठी ॾिसो। सुबुह सिंगड़ियूं खणी, सिंगड़ियुनि खे तव्हां तबलीग चओ, वॼाए। शाइरी त आहे अलामतनि जो नालो। हिकिड़ो माण्हू वियो वञी उथारी, वञी हुनजी ॻोठ खे उथारी, अबाए संद तबाह थी थिए, मुड़ुसु माण्हू ते उथी वियो। उहे हीरा इहे हर दौर ॿिया वाॻियनि वहीर, छो त ॿिया वञनि पिया हलनि निकिरनि कोन वेठा आहिनि। असीं वञूं ॾींहं जो वरी उहो गवेरो जंहिंजे आसण मंझि अमीर ऐं जीअं
पस्यो आसन उन जा पाउन विझणा बात हुजे कया डां करात आउन जी करात वञणा घर में वेठल हितां डोड़े हुते ई उन महिल थी बेदार हुजे कया डां करात आउन जीअंदी नकी खणन पान सी नकी साणन पान पान माना खुदी अन्ना नकी खणन पान सी नकी साणन पान अहिड़ा जन ओया आउं न जीअंदी पाणी वेठा पाण सी पर में परियाणी पंहिंजो पाण सां वेठा ॻाल्हाईंदा गौर कर ॿियो माण्हू केरु कोन्हे पाणी वेठा आहिनि ऐं हिक ॿिए सां वेठा सलाहूं कनि कहिड़ो पंहिंजो पाण सां सलाह पिया कनि डिकिंस ला के माण्हू चयो नंढड़ो जॾहिं हो तॾहिं कुंड में वेठो हो मां ॻोल्ही ॻोल्ही थकी पई आई त ॾिसे त कुंड में वेठी आहे यानी तूं कुताबो ते लिखो वेठो आई एम टेलिंग माई सेल्फ ए स्टोरी पाठ ऐं पाण खे आखाणी पियो ॿुधायां त ही माण्हू पाणी वेठा पारसी पर में परियाणीन पर में कन परियाण अहिड़ा जन ओया आउं न जीअंदी उनसे वैराग्यन वरन ॾिसण खां वैराग्यन जूं जेके सूरतूं आहिनि उन जा रंग आहिनि उन ॾिसण ऐं सम्झण ॾाढी ॻाल्हि आहे हिकु ॿोलण ॿोड़नि सी ॿियो संदा फाणियनि फन माण्हू सां ॻाल्हाए हुजनि ॿोड़नि सां ॻाल्हाए ॿियो ॿोड़ा आहिनि कोन पर जहिड़ा ॿोड़ा हिकु ॿोलण ॿोड़नि सी ॿियो संदा फाणियनि फन के घुर्जनि कन आउं न जीअंदी उनजी ॻाल्हि ॿुधाइण लाइ के ॿिया कन खपनि हे कन कोन खपनि जुज़ विञायो जोगीअ काइनात के यको एज अ होल करे वठता जुज़ो न आऊं ही ईसो मूसो नंढड़ी ॻाल्हि न जुज़ विञायो जोगीअ गुल सी आहिनि कम द टोटलिटी ऑफ द एंटायर प्रॉब्लम द टोटलिटी ऑफ ह्यूमन द टोटलिटी ऑफ ह्यूमन कंडीशन इंसान ज़ात जंहिं हालत में आहे उनजी टोटलिटी कुलियत इन तसवर खे थोरो तव्हां सम्झण जी कोशिशि करो न तव्हांखे तमामु घणो इल्मु मिलंदो जे पढ़ंदो त आसन जन अदम आउं न जीअंदी हाणे हिकिड़ो आहे ॿ टे ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त इहा जोगी छा था कनि हिकिड़ी रोमांटिक हुन जो तसवर आहे ऐं हिन मां फ़क़ति इहो पढ़ंदुसि तव्हां ॾिसो त लतीफ़ जे नज़र में इहे माण्हू ही हिकिड़ो वर्ल्ड हिस्टोरिक कंसेप्ट आहे इहे माण्हू छा था कनि जेके लतीफ़ खे वणनि था ऐं लतीफ़ जा इहे जेके जोगी आहिनि इहे जेके कापड़ी आहिनि इहे जेके आहिनि सामी ऐं सन्यासी आहिनि इहे छा आहिनि इन्हनि जो हिकिड़ो इन्हनि 10-12 ॾींहंनि जो तसवर पेश कयो आहे पर इन मां तव्हांखे सम्झ पवंदी त इन जे अंदरि कंसेप्चुअल फ्रेमवर्क कहिड़ो आहे कयनि कापड़ियुनि जी पहिरीं ॾींहुं परूड़ सघा सात न हेकड़ी चारी पहर चूं कयम कापड़ियुनि जी पहिरीं ॾींहुं परूड़ सघा सात न हेकड़ी चारी पहर चूर सदाई सैयद चए हुन सनासी में सूर जोगी साण ज़रूर लका पढ़ण लोग में लका ज़ोर लिकण ते पब्लिसिटी री री हे करे असां इहो न आहे लिका पढ़ण लोग वेही विरागियनि जो ॿिए ॾींहुं ॿुधुम हाल तंहिंजा धाजा धूड़ भकलिया जागोटा सवाल उन ॼाणी जटाऊं छॾियूं चोटा चङे चार वेचारा वजूद जी कंहिंसां कनि था वेही विरागियनि जो ॿिए ॾींहुं ॿुधुम हाल तंहिंजा धाजा धूड़ भकलिया जागोटा सवाल उन ॼाणी जटाऊं छॾियूं चोटा चङे चार वेचारा वजूद जी कंहिंसां कनि ॻाल्हि नांगा हिते वरी लती वतव बेचारा आहिनि पर नांगा थिया निहाल लिका लोक में ग़मगीन न आहिनि आरसी ग़मगीन न आहिनि इन सॼे किसे ते को ग़म कनि ईअं न आहे वफ़ा कुनीम हाफ़िज़ थो चए वफ़ा कुनीम व बलामत कशीम व ख़ुशबाशी वफ़ाऊं कंदा आहियूं ऐं उनजे मलामतूं मिलंदियूं अथऊं ऐं पोइ ख़ुशि केतिरे तरीक़े ते मां काफ़िर रंजीदनि छो त असांजे दीन में मिलियल ॾुखनि सही कम करण करे मिलियल ॾुखनि ते रंज थियण कुफ़र आहे केतिरे तरीक़े ते मां काफ़िर रंजीदनि नांगा थिया निहाल लिका लोक में 3 ॾींहं टमकाई दुयूं दायरनि में मेड़ियूं कड़ी काठियूं चोई चलाण काठियूं घणियूं कोन अथनि गुंडप कोन अथनि सही काठियूं खपनि उहे कोन्हनि पर जोगी त उस्ताद न नंढियूं नंढियूं काठियूं खणियो तिन मां हेॾियूं बायूं ठाहे वेठा पसीला थोड़ा उपत घणी मेड़ियूं
गड़ काठियूं जोगी जड़ाइन छो तो संदियूं खामण खबरूं आदेसियन आइन कुछ न ॻाल्हाइन लगा पवण चौथी ॾींहुं चौगान में कंहिं जंहिं पह पिया वहम परियां जे वठिया तिन में कूड़ कया अंदर आदेसियन खे अचन जोश जिहा सामी सोन थिया लिका सोन तो लिका धूड़ जो गुल लिका सामी सोन थिया लिका भण लोक में पंजे ॾे पई कंहिंजे पूर पचाया अंदर आदेसियन खे सूरन शाह खई मोहब्बत जे मैदान में लाशक पिया लही उनखे सारी रात सैयद चए गूंगर में गई करियो सेण सही लिका यारनि खे सुञाणो कोन छहें ॾींहुं छणी पिया कंहिं परियाण में अंदर आदेसियन खे धुरियाणी धणी ॿरे पाझारा कया खाए आग खणी उनखे आग खायो आहे तंहिंखे रंग शफ़ीक छो तो आग में पचल पाण ॿरी पाझारा कया खाए आग खणी पंहिंजूं पंज गणी सतें ॾींहुं सैयद चए धाजा धोताऊं उभी अरख साम्हूं ॿाहूं ॿधाऊं वरी ॾिसो वरी लतीफ़ आहे वॾीअ कंहिं विरात जा ओञ आंदा पेट्रोड़ी थियो उते बि उते जी ॻाल्हि न आहे दे आर बिज़ी इन सम हाई ऑब्जेक्ट कंहिं वॾे कम में वॾी कंहिं विरात जा ओञ आंदाऊं रूह पंहिंजो रामसी पर में पूताऊं खणियो खिदाऊं लिका भण लोक में अठें ॾींहुं उभी विया जोगी जाइ बचाए हिकिड़ी सॼी ऑपरेशन कई अठें ॾींहुं उभी विया जोगी जाइ बजाए सा पर सामी सिखिया जा पर जोग जुगाए वीरूतार वजूद में अला उन्हनि खे आए कंहिं जंहिं कमाईअ लाइ लिखा कमाई अथनि का ज़हन में नंढी ॻाल्हि कान्हे ऑब्जेक्ट वॾो आहे नाए ॾींहुं नेणान ओजागे उजारिया सबा जे बाज की सुञाणी सेणान जिते नज़र नाथ जो उते उतारान इहे ओञाणान लिखा लोक में ओञाण अथनि इहे 10 ॾींहं ॾुख थिया पहिरीं बाबू हुया बस वर्क जो विसार जो सो वारे कयूं बस या जदोजहद करे विसार पंहिंजे कंट्रोल में करे छॾियऊं लधाऊं लतीफ़ चए सदो गुरू कस जोगी खचो जस जोगी खचो जस लिका ॿ मथां त लतीफ़ जा जेके आइडियल्स जेके आदर्श आहिनि से सचपच आलमी सतह जा आहिनि सिंधी सतह जा न आहिनि तव्हां जॾहिं आलमी कल्चर खे न सम्झंदव लतीफ़ कोन सम्झंदव जेकॾहिं आलमी सकाफ़ती ऐं रूहानी ऐं मादी तारीख़ खां तव्हां अणवाक हूंदो त जेके हे आदर्श आहिनि के तव्हांखे अजनबी लॻंदा तव्हां चवंदा इहे को शाइरनि जूं ॻाल्हियूं पर जेका तारीख़ पढ़ी अथव तव्हां हिस्ट्री सिविलाइज़ेशन पढ़ी आहे तव्हां गैलीलियो ॾिठो आहे तव्हां कोलंबस जो सफ़र ॾिठो आहे तव्हां मार्क्स जी ॻाल्हि ॿुधी आहे तव्हां होचीमिन ॾिठो आहे उनजी ॻाल्हि ॿुधी आहे तव्हां हुज़ूर अकरम जी जेका इनकलाब आहे तव्हांखे ॾिठो आहे तव्हां फ्रेंच इनकलाब ॾिठो आहे तव्हां इंग्लिश इनकलाब ॾिठो आहे एॾा वॾा इंसानी ज़हन फ़िक्र जा कारनामा तव्हां ज़हन में ॾिठा आहिनि पोइ चवंदा त हे माण्हू बराबरि हूंदा अहिड़ा माण्हू थींदा आहिनि अहिड़ा माण्हू थी सघनि था ऐं अहिड़ा माण्हू थियणु खपनि लतीफ़ जी माना आहे सिंधी समाज जेको मौजूदु आहे ऐं जेको सिंधी समाज जो औगिर्द जेको असांजो इंसानी समाज आहे इन जनरल एंड पर्टिकुलर सिंधी समाज उनखे नओं बनाइण आदर्शी लेवल ते आणणु ऐं उनजो ज़रियो सिर्फ़ु ख़्याली ऐं यूटोपियन न पर उन जदोजहद जे लाइ उहो करणु जंहिं जदोजहद ॾस असांखे खावड़ियल मिले थो सेवा कर समूंड जी जिदजर वहे थो जान सभे वन सीर में मानक मोती लाल जे मासू मिले मार त पूजारा पोथी खारे खीड़ाऊ मथे मिठे मोटिया सोधो कन सोन जो वॾा विहाऊ मोती जे बहिराण जा तिंजा तमाऊ साम्हूं ॾी साऊ लड़का लुटे आया जिनजो मैदान जिनजी खेड़ हिन ज़मीन ते न आहे जिनजी ॿनी समुंड आहे खारोदार खेड़ी मिठी ज़मीन आहे खारो छा आहे जेको 2 भाङे 4 न धरतीअ जो हिसो आहे सिंधी माण्हू समुंड में वियो ई कोन लतीफ़ उन बैरियर खे इंटेलेक्चुअली चीरे छॾियो सिंधी हिंदू वेंदा हुआ मुस्लमान त घर खां ॿाहिरि कोन निकिरंदो ही समुंड जी ॻाल्हि थो करे धरती हिन जे अॻियां कुझु कोन्हे समुंड पहाड़
फिक्री तरह ज़हनी तरह हिकिड़ो नओं इंसान, हिकिड़ो नओं समाज, हिकिड़ो नओं तसवुर, हिकिड़ो नओं अहसास, हिकिड़ी नई रूहानी ज़हनी मादी ऐं फिक्री दुनिया। तंहिंजे लाइ लतीफ़ हिकिड़ो मैप असांजे अॻियां नक्शो ॾिनो आहे, हिकिड़ो राह अमल ॾिनी आहे, हिकिड़ो असांखे उत्साह ॾिनो आहे, हिकिड़ो असांखे नसीहत कई आहे, हिकिड़ी हिदायत ॾिनी आहे ऐं असांखे रूहानी तरह हुनखे असांखे हुकुम ॾिनो। लतीफ़ जी इहा वसियत बि आहे असांजे समूरनि ईंदड़ ऐं हिननि नसलनि लाइ हिकिड़ो हुकुम बि आहे। जेकॾहिं असां हुनखे पंहिंजो मुर्शिद सम्झूं था मज़हबी माना में तोड़े फिक्री ऐं रूहानी ऐं ज़हनी ऐं नज़रियाती माना में, त असां लाइ हीउ हिकिड़ो हुकुम आहे। लतीफ़ असांजो सभ खां ऊचो, असांजे फिक्री जदोजहद जो सभ खां ऊचो परवाज़ कंदड़ झंडो आहे। लतीफ़ खां ऊचो झंडो कंहिं क़ौम खे मिलियो ई कोन्हे, जर्मन क़ौम खे बि न मिलियो। जहिड़ो असीं ख़ुशनसीब आहियूं जो असां ॾे हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, हिकु रांझू लठांदा मट, हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंजे मुक़ाबले में सभ तरफ़ी रहनुमाई करण जे हवाले सां, रूहानी रहबरी करण जे हवाले सां ॿी क़ौम का बि अहिड़ी ख़ुशनसीब न आहे जहिड़ा पाण आहियूं। ऐं हिन माना में असांखां बदनसीबी का को कोन्हे जो असां उन एंगल सां हिनखे तमामु घटि ॾिठो आहे। मुंहिंजी तव्हांजी गुज़ारिश थींदी त हिनखे इन एंगल सां तव्हां पढ़ो, इन एंगल सां सम्झण जी कोशिशि करियो ऐं वॾी ॻाल्हि आहे त उन मुताबिक़ पाण अमल करियूं। मुंहिंजे ख़्याल में हीअ ॻाल्हि असांजे लाइ असांजे मुस्तक़बिल जे पंध खे मुख़्तसर कंदी ऐं असांजो राह रोशन कंदी। थैंक यू। ऐं उनजे इज़हार जो तरीक़ो हिकिड़ो आहे तव्हां हिकिड़ो थ्रेड बेयर आइडिया ॾियो, ॿियो आहे तव्हां उनखे हिकिड़ी फिक्री तरह मज़बूत बुनियादुनि ते खणी उनखे हर ॻाल्हि में ॻाल्हि करे छॾणु, ॿियो आहे उनजे तव्हांजी पेट में खणणु, उनखे हिकिड़ी मुस्तक़बिल जीअं लतीफ़ जो ज़िक्र पाण था करियूं। लतीफ़ त सभु पढ़े कहिड़ो माण्हू जो लतीफ़ कोन था करे, पर अॼु पाण पंज ॼणा गॾिजी जा ॻाल्हि था करियूं, उनजो ॿिए क़िस्म जो पाण गॾिजी वेठा आहियूं। पाण तकरीर जे हवाले सां ॿी मरण जे हवाले सां कोन ठाहियूं, पाण हिन ख़्याल सां ठाहियूं लतीफ़ खे थोरो हिकिड़ी बहितर सम्झी सघण जो कोन कान हुजे उहो ॾेखारियो आहे। तंहिं करे उहो उनजी क्वालिटी जो पंहिंजे पूरे पसंदि आहे। क़ौम बनाइणी तारीख़ में असांजो माज़ी बि आहे, हाणे पायूं मुस्तक़बिल बि आहे, साम्हूं रखिणो आहे। इन ॻाल्हि जो वरी 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 वञणु ॾियणु यादगिरो ॾियारणु, सो बि जेके अॻवान हूंदा आहिनि पंहिंजे फ़िक्र जो असांजी बदनसीबी ख़ासि तौर ते लेट बाइस करो। हाणे जॾहिं जैसी मानी तयारु थिए त के दोस्त लतीफ़ जे बारे में जेकी हुननि जो जेको कंसेप्ट आहे अॼु ॻाल्हि खां पोइ तमामु घणो लतीफ़ जे हवाले सां असां मीटिंग ॻाल्हाईंदो आहे ऐं तमामु घणा जेके असांजा स्कॉलर आहिनि जामू ऐं वधीक दानिश्वर आहिनि सभु ॻाल्हाईंदा आहिनि ऐं तमामु हिन सिलसिले में इलाही ॻाल्हियूं पहिरें थियूं। अॼोके हिन अॼोकी जेका बेहक आहे हुन में जंहिं हिसाब सां असां लतीफ़ खे सम्झोसीं उहा वरी लतीफ़ जी ख़ासि करे आलमगीरियत, आवाम दोस्ती ऐं औरत क्लास जे सिलसिले में जेको फ़िक्र आहे उहो अॻ में बि हिकिड़ो इशारतन सम्झो आहे, पर जंहिं मिज़ाज सां जंहिं हिकिड़ी सतरफ़ी माना ऐं मफ़हूम जे हिसाब सां ॻाल्हि इंतिहाई खे सादे लफ़्ज़नि में ऐं सम्झ में ईंदड़ हिसाब सां जीअं अॼु रखी वई आहे, मां सम्झां थो पहिरीं असां कोन ॿुधी। ऐं तंहिं करे लतीफ़ खे मुस्तक़बिल जे हिसाब सां आईंदह जेको पाण खणंदासीं ऐं जंहिं वे में लतीफ़ खे साम्हूं रखी लतीफ़ जे फ़िक्र खे, लतीफ़ जी सॼे इल्म खे खणी करे पाण पंहिंजी जदोजहद पंहिंजे मुल्की ऐं क़ौमी हालतुनि सां गॾे करे जेको अॻिते असांजी विख हूंदी उहा ॿिए क़िस्म जी हूंदी ऐं असांजो अमल जेको ख़ुशूसन असां हिन सिलसिले में अमली तौर ते उहो न करे सघिया आहियूं जेकी अॼु असां सम्झियो आहे। तंहिं करे असांजी जेका अमली अॻी विख हूंदी उहा असांजी मुख़्तलिफ़ इन माना में हूंदी त असां इलाही शयूं जेके हिन सिलसिले में कोताही वारे दायरे में रखियूं आहिनि उन्हनि खे असां दुरुस्त कंदासीं ऐं अमलनि सां असीं कॉम्पीट करूं था, हू ॿारनि पिया ॿिया माण्हू ॿारनि पिया असीं कॉम्पीट करूं पिया। जेकॾहिं असीं सम्झूं त इन कॉम्पीट करण सां असांजो मसइलो हल थी वञे थो त पोइ त ठीकु आहे। ॿिया पंहिंजे माल जे दौर ते पुठियां आहिनि, असीं बि हलूं था, पोइ हुन में जे असां भॻी था वञूं त पोइ त बसि कर। पर असांजी अंडरस्टैंडिंग आहे त असीं कोन पिया भॻूं, असीं ॾींहं ॾींहुं पोइ थी था वञूं। तंहिं करे उन लाइ ग़ैर मामूली तरीक़ा इहे थियणु खपनि त जिते बि असीं जाइज़ तरह जेतिरा पैसा करोड़ कमायूं, अरब कमायूं, जेके कमाए सघूं थी भले कमायूं, पर पंहिंजो वतन विकिणी जहिड़ी असांखे वतन विकिणण खां सवाइ पंहिंजे फ़र्ज़ अदाई करण में कोताही करण खां सवाइ असीं हुननि सां कॉम्पीट नथा करे सघूं ऐं दौलत नथा कमाए सघूं त असांखे उनखां बाद थियणु खपे। असांखे अवलियत हिन ॻाल्हि खे ॾियणु खपे त असीं तमामु ॾुखियनि हालतुनि में
ख़ासि करे उहे माण्हू जेके सिंध जे सूरत हाल खे तब्दील करे सघण में हिसो वठी सघनि था, उहे इहा तलब कनि त मूंखे हीउ बंगला ॾियो त मां सिंध लाइ कमु करियां, मूंखे गाॾी वॾी ॾियो त पोइ सिंध लाइ कमु करियां, मूंखे हेतिरा पैसा कोन्हनि तंहिं करे सिंध लाइ कमु नथो करे सघां, ऐं पघार वठां थो 5,000 ते मुंहिंजे बचनि जी पूरत कान थी थिए तंहिं करे सिंध लाइ कमु नथो करे सघां, त मुंहिंजो कमु आहे त 3,000 न पूरत करे कमु थोरो घटि करे टाइम बचाए ऐं सिंध लाइ कमु करे। जेकी मयार ज़िंदगी जे दौड़ में जेके माण्हू पिया त पंहिंजा सभु माण्हू जाम थिया पिया आहिनि, हिकिड़ो माण्हू कोन्हे हिन भरे बंबोर में किरोड़े माण्हू वेठा आहिनि जंहिंखां पुछ असां वांदो ई कोन्हे, जंहिंखां पुछ सभु चईं हेतिरी पघार मिली त मुंहिंजी पूरती नथी पए। हाणे माण्हू पूरत कंदे पंहिंजो वतन जा शइ पूरत कंदे बचनि लाइ गुज़र जेको हू सम्झनि था त ज़रूरी आहे, उहो उन मयार जे स्टैंड मुताबिक़ बचत जो गुज़र कंदे बचनि जो जेको मुस्तक़िल गुज़र आहे सो विझाए छॾियूं, वतन विझाए छॾियूं, पाणी विझाए छॾियूं, कालू थिए थो, सभु टपड़ विझाए। तंहिंजे करे सभु ॻाल्हि थियणु खपे पंहिंजे बुनियादी ज़रूरतनि खे सभिनी खां आला ऐं अरफा सम्झंदे, ऐं जेके ख़ासि करे जेके माण्हू कमु कनि था हिन जदोजहद में हिसो आहिनि तिन खे त बिल्कुलु सुका मुंहुं सदन पहिरियां पुराणा केतिरा